अस्सलामु अलैकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां फ़ौज़िया एजाज़। नज़र विझंदासीं हिन वक़्त जी हेडलाइन ते। पीटीआई ते गैर कानूनी फॉरेन फंडिंग साबित थी वही। इमरान खान जो हल्फी बयान बि कूड़ो करार। अकाउंट्स लिकाए आइन जी भञगड़ी कई वई। इलेक्शन कमीशन जी टिरुकिनी बेंच पीटीआई जे फॉरेन फंडिंग जो महफूज़ कयल फैसलो ॿुधाए छॾियो। पीटीआई 34 परॾेही कंपनियुनि ऐं 351 कारोबारी शख़्सियतुनि खां फंड वरिता। अमेरिका, ऑस्ट्रेलिया ऐं यूएई खां फंड हासिल कया विया। पीटीआई अकाउंट्स बाबति ॿुधाइण में नाकाम रही। 16 अकाउंट्स लिकाइण जी कोशिश कई वई। इलेक्शन कमीशन चयो आहे त इमरान खान जो पार्टी अकाउंट ऐं जमा करायल फार्म 1 ग़लत बयानी ऐं कूड़ ते ॿधल आहे। छो न समूरा फंड्स ज़ब्त कया वञनि। पीटीआई खे शौकाज़ नोटिस जारी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ फॉरेन फंडिंग केस जो फ़ैसिलो इमरान खान ख़िलाफ़ फर्दे जुर्म जो करार ॾेई छॾियो। वज़ीर आज़म चयो आहे त अॼु साबित थी वियो त इमरान खान कूड़ो आहे। क़ौम खे इमरान खान जी सियासी मक़सदनि ते गौर करणु घुर्जे। इमरान खान परॾेही फंडिंग वठी मुल्की आइन जी खुलियल भञगड़ी कई। इमरान खान सभ खां वॾो धाड़ियल साबित थियो आहे। संदसि चेहरे तां शराफ़त जो नक़ाब लही वियो आहे। सिंध हुकूमत पारां इमरान खान ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करण जो मुतालबो। सूबाई वज़ीर शर्जिल इनाम मेमण, शहला रज़ा, तैमूर टालपुर ऐं ॿियनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त इलेक्शन कमीशन तारीख़ी फ़ैसिलो ॿुधायो आहे। नेब, एफआईए ऐं ॿिया इदारा इमरान खान ख़िलाफ़ जांच कनि। इमरान खान चोर ऐं कूड़ो साबित थियो। हुन अवाम खे धोखो ॾिनो। पीटीआई इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले खे अदालत में चैलेंज करण जो ऐलान करे छॾियो। पीटीआई अॻवान फवाद चौधरी, फरूख हबीब ऐं ॿियनि चयो आहे त का बि गैर कानूनी फंड रेज़िंग न थी आहे। पार्टी समुंड पार पाकिस्तान खां चंदो वरितो हुयो। पीटीआई जीअं ॿियनि पार्टियुनि जे फॉरेन फंडिंग केस जो फ़ैसिलो जारी कयो वञे। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त फितना खान पाकिस्तान जो पहिरियों ऐं वाहिद शख़्स आहे जेको हिक ई केस में पकनि सबूतनि सां कूड़ो, करप्ट, मनी लॉन्डर ऐं परॾेही कुवतुनि जी एजेंडा ते कमु कंदड़ साबित थियो आहे। इमरान खान जो पंहिंजो ई ठहियल कूड़े ईमानदारी ऐं हुबुल वतनीअ जो बुत अॼु ऊंधे मुंहुं किरियो आहे। साबित थी वियो इमरान खान सादिक ऐं अमीन न आहे। इमरान खान परॾेह मां गैर कानूनी फंडिंग वठी सियासत कंदो रहियो। वफ़ाक़ी वज़ीर शाज़िया तामरी ऐं फैसल करीम कुंडी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त ॿियनि खे सादिक ऐं अमीन जा कूड़ा सर्टिफिकेट विढ़ाईंदड़ इमरान भारत जे 34 सनअतकारनि खां पैसा वरिता। में जेको आहे अहिड़ो क़िस्म जा फ़ैसिला जेको आहे घटाया आहिनि। कानून में पहिरियों भेरो जेको आहे इन सतह ते वरी सतह ते बि जेको आहे पार्टी जी बाबति जेको आहे फ़ैसिलो ॿुधायो वियो आहे। इमरान खान जे ऐं उन पार्टी पीटीआई जो मुस्तक़बिल जेको आहे उंधा हुन में फ़ैसिले खां पोइ जेको आहे हाणे इहो थी सघे थो त इमरान खान जेका पार्टी आहे उन ते पाबंदी बि लॻी सघे थी। उन जा आर्टिकल्स थी सघनि थियूं, जेके मेंबर आहिनि उहे सभु नाल थी सघनि था।
हाणे ॾिसणो इहो आहे त इलेक्शन कमीशन बाज़ाब्ता जेको आहे रेफरेंस जेको आहे कॾहिं मोकिले थी ऐं इहो मामिलो जेको आहे कीअं हिनखे जेको आहे पंहिंजे मंतव खे अंजाम पहुचाइनि था। हक़ीक़त इहा आहे त हिन फ़ैसिले खां पोइ जेका इमरान ख़ान जी इख़लाक़ी या जेका पार्टी जी जेका बीह कई आहे सॼी जेका आहे उहा ग़लति साबित थी चुकी आहे। इलेक्शन कमीशन जे तारीख़ी फ़ैसिले सां पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो मुस्तक़बिल ऊंदाहो थी सघे थो। इमरान ख़ान ऐं संदसि पार्टी ते पाबंदी लॻी सघे थी। आफ़ीसूं सील थी सघनि थियूं ऐं मेंबर बि नाअहल थी सघनि था। सीनियर सहाफ़ी ऐं धरती टीवी जे MD ज़हीर मीरानी जो तजियो। सीनियर एंकर पर्सन फयाज़ नाई जो चवणु आहे त परॾेही फंडिंग वठी अकाउंट्स लिकाया विया। नवाज़ शरीफ़ खे अकामो रखण ते नाअहल कयो वियो त पोइ PTI फॉरेन फंडिंग त तमामु वॾो मामिलो आहे। थी सघे थो त इमरान ख़ान सादिक ऐं अमीन ई न रहे। ये नवाज शरीफ ते पाबंदी पहला अहिड़ी पाबंदी असूली तौर ते इमरान ख़ान ते लॻी सघे थी। काफ़ी मुतालबा हुआ इहो फ़ैसिलो अचणु घुरिजे। नवाज शरीफ खे जेका सज़ा मिली हुई बहसियत प्राइम मिनिस्टर जे उहा इहा मिली हुई त अकामो जेको हुनजो हुयो, जेको हुनजे पुट जी कंपनी में जेका हुनजी हिकिड़ी फर्ज़ी जेका पघार हुई जेका हुन करे वरिती न आहे, हुनजे अकाउंट में कान आई, डिक्लेयर न कई हुई। इमरान ख़ान जे मथां जेको ही इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो आयो आहे त हुन एॾी वॾी फंडिंग ऐं एतिरा अकाउंट्स उहे लिकाया, मतलब आहे त सादिक ऐं अमीन न रहियो। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी चयो आहे त अॼु साबित थी वियो मुल्क जो सभ खां वॾो चोर इमरान ख़ान ऐं चोर पार्टी PTI आहे। PTI खे फंड्स ॾींदड़नि में हिंदुस्तानी ऐं इसराइली शहरी बि शामिल आहिनि। कानून में कंहिं परॾेही कंपनी या शख़्स खां रक़म वठण जी इजाज़त नाहे। पहाड़ से टक्कर ली थी। ये जो मुकाबला था सच्चाई का ताकत के साथ, हक का बातिल के साथ, इसमें हम सुरखरू हैं। ये कौमी मफाद था। सियासत में एक बुनियादी तब्दीली की जरूरत थी। इलेक्शन कमीशन ने ये तस्दीक की कि गैर मुल्कियों ने पाकिस्तान तहरीक इंसाफ की फंडिंग की है, कि गैर मुल्की कंपनियों ने पाकिस्तान तहरीक इंसाफ की फंडिंग की है। इलेक्शन कमीशन ने ये तस्दीक की कि पाकिस्तान तहरीक इंसाफ ने बड़े पैमाने पे गलत बयानी की। हर साल जो पार्टी का चेयरमैन जो सर्टिफिकेट जमा कराता है, साल 2008-9 का सर्टिफिकेट झूठा था। ये बहुत तारीखी फैसला है और सियासी जमातों की जो लीडरशिप है वो कानून के नीचे है। PTI जे बानी मेंबर ऐं फॉरेन फंडिंग केस जे दरख़्वास्त गुज़ार अकबर एस बाबर चयो आहे त अॼु साबित थी वियो त इल्ज़ाम सच हुया। हाणे इमरान ख़ान इस्तीफ़ा ॾे। ओलह जूं मिसालूं ॾींदड़ पाण चोर साबित थियो आहे। सचाई जो मुक़ाबिलो ताक़त सां हुयो, सचाई जी फतह थी आहे। वक़्तु अची वियो आहे त PTI जूं वागूं असल हक़ीक़ी नुमाइंदनि हवाले कयूं वञनि। बलूचिस्तान में आर्मी एविएशन जे गुम थियल हेलीकॉप्टर जो मलबो हथ अची वियो। DIG खुस्तार परवेज़ उमरानी चयो आहे त हेलीकॉप्टर जो मलबो साकरान जे इलाक़े में ससी पुन्ह जे मज़ार वेझो मूसा ॻोठ मां मिलियो आहे। हेलीकॉप्टर में कोर कमांडर क्वेटा लेफ्टिनेंट जनरल सरफराज अली सुमरो, DG कोस्ट गार्ड मेजर जनरल अमजद सत्ती, ब्रिगेडियर ख़ालिद पायलट मेजर सईद तुनियो, को पायलट मेजर तलहा ऐं हेली क्रियो नायक मुदस्सिर सवार हुआ। हेलीकॉप्टर क्वेटा खां कराची वेंदे साकरान वेझो किरी तबाह थी वियो।
वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा सां टेलीफोनिक राब्तो, आर्मी जे हेलीकॉप्टर जी गुमशुदगी ऐं सर्च ऑपरेशन बाबति तफ़सील वरिता। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त लेफ्टिनेंट जनरल सरफराज़ अली सुमरो तमामु प्रोफेशनल ऐं सुठो इंसान हो। अल-क़ाइदा सरबराह एमन अल-ज़वाहिरी अफ़गानिस्तान जे राजधानी काबिल में ड्रोन हमले में मारिजी वियो। अमेरिकी सदर जो बाइडन जो चवणु आहे त एमन अल-ज़वाहिरी 9/11 हमले जे मनसूबनि में शामिल हुयो। अल-क़ाइदा खे मुकमल तौर ते ख़त्म करे छॾियो आहे। तालिबान अमेरिकी हमले जी मज़म्मत करे छॾी। तर्जुमान ज़बीहुल्लाह मुजाहिद जो चवणु आहे त अमेरिका काबिल में हिक रिहाइशगाह ते ड्रोन हमलो कयो, जेको अफ़गानिस्तान में फ़ौजियुनि जे नेकालीअ वारे मुआहिदे जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। न्यू सईदाबाद वेझो क़ौमी शाहराह ते शिकारपुर खां कराची वेंदड़ कोच कल्टी। हादिसे जे नतीजे में कोच ड्राइवर अदनान बलोच ऐं शिकारपुर वासी शहरयार पुट दिलदार फ़ौत थी विया। 35 ॼणा ज़ख़्मी थी विया। मोरो जे सिंध कानूनी शाख वटि मासूम नीगर जे मथां ट्रैक्टर टारी चढ़ी वई। नीगर जवाद पुट गुलशेर कोरी फ़ौत, ड्राइवर फ़रार थी वियो। उमरकोट में गुरबत घर उजाड़े छॾियो। बेरोज़गारी खां तंग थी नौजवान ख़ुदकुशी करे छॾी। कोल्ही दड़े जो रहवासी नौजवान सवाई पुट केंगू कोल्ही गुरबत खां तंग थी पाण खे क़ब्रस्तान जे वण में लटकाए ख़ुदकुशी करे ज़िंदगीअ जो अंत आणे छॾियो। अमेरिकी कांग्रेस जी स्पीकर नैन्सी पेलोसी जे ताइवान जे इम्कानी दौरे ते चीन ऐं अमेरिका विच में बाहि भड़की छॾी। अमेरिका जे क़ौमी सलामती बाबति सलाहकारनि जॉन कैरबी चयो आहे त स्पीकर नैन्सी पेलोसी खे कांग्रेस जे ॿियनि मेंबरनि जियां ताइवान वञण जो हक़ आहे। चीन खे सब्र ऐं बर्दाश्त जो मुज़ाहिरो करणो पवंदो, जेकॾहिं कंहिंजे बि मुफ़ाद में न आहे। चीन अमेरिकी बयान खे रद्द कंदे चयो आहे त अमेरिका बाहि सां खेॾणु बंदि करे सड़ी वेंदो।
मुहर्रम हराम जे महीने में हज़रत इमाम हुसैन ऐं संदसि जानिसारनि जी यादि में आज़ादारीअ जो सिलसिलो जारी। हर पासे या हुसैन जूं सदाऊं, इमाम बारगाहनि में मजलिसूं अलम पाक सिंगारजी विया। सबीलूं लॻाए लंगर नियाज़ विरहाइण जो सिलसिलो जारी। जिंदा है हुसैन, उसका है किरदार भी जिंदा। किरदार जो जिंदा है तो मयार भी जिंदा। मयार जो जिंदा है तो अफकार भी जिंदा। अफकार जो जिंदा तो आज़ादार भी जिंदा। मुस्तफा के जोश पर